तालका अस्पताल ते सेकंड सिविल जज अख्तर अली शाह जो छापो, वार्डन जो मुआइनो, सेहत जो बेहतर सहूलत न हुजण ते कावड़ जो इज़हार। अपडेट क्यों पिया कि कंडियारू सेकंड सिविल जज सैयद अख्तर शाह अस्पताल में शोबे हादसा एक्सरे रूम समेत मुख्तलिफ वार्डन जो मुआइनो करे रिकॉर्ड कयो। जज जे पहुंचण ते अस्पताल इंतजामिया में थरथलो मची वियो। जज जे पहुंचण ते नईम दाराज समेत शहरी अस्पताल पहुंची विया। जज अॻियां अस्पताल में इलाज जी सहूलत न हुजण जो दाहूं। मरीज़न खे ख़ानगी दवाऊं वठणियूं पवनि थियूं। डॉक्टर ड्यूटी करण बदिरां ख़ानगी क्लिनिकूं हलाइनि था। रेफर थींदड़ मरीज़ खे एम्बुलेंस जी सहूलत बि नथी ॾिनी वञे। समाजी अॻवान नईम दाराज जो जज अॻियां दाहूं। HRJDA न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDA न्यूज़।